नवाबशाह में पुरस्कार नमूने फौत थियल औरत वकील जो क़त्ल केस दाख़िल कयो वियो आहे। फौतल रीमा कंवल जे अॻूणे मुड़ुस साजिद भट्टी ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल कयो वियो। फ़िरियादी सलीम मस्तोई जो चवणु आहे त न्याणी रीमा कंवल ते साजिद भट्टी तशदुद कंदो हो, उन करे हुन खांसि खुला वरिती हुई। साजिद भट्टी काग़ज़ ऐं सामान बहाने धीउ खे घुराए क़त्ल कयो आहे। नाइब ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त नवाबशाह में पुरस्कार नमूने फौत थियल औरत वकील जो क़त्ल केस दाख़िल कयो वियो आहे। फौतल रीमा कंवल जे अॻूणे मुड़ुस साजिद भट्टी ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल कयो वियो। फ़िरियादी सलीम मस्तोई जो चवणु आहे त न्याणी रीमा कंवल ते साजिद भट्टी तशदुद कंदो हो, उन करे हुन खांसि खुला वरिती हुई। साजिद भट्टी काग़ज़ ऐं सामान बहाने धीउ खे घुराए क़त्ल कयो आहे। नाइब ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त नवाबशाह में पुरस्कार नमूने फौत थियल औरत वकील जो क़त्ल केस दाख़िल कयो वियो आहे। फौतल रीमा कंवल जे अॻूणे मुड़ुस साजिद भट्टी ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल कयो वियो। फ़िरियादी सलीम मस्तोई जो चवणु आहे त न्याणी रीमा कंवल ते साजिद भट्टी तशदुद कंदो हो, उन करे हुन खांसि खुला वरिती हुई। साजिद भट्टी काग़ज़ ऐं सामान बहाने धीउ खे घुराए क़त्ल कयो आहे। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे नवाबशाह कासिनी जो ब्यूरो चीफ ज़ुल्फ़िकार ख़ासकेली। जी ज़ुल्फ़िकार ख़ासकेली, कहिड़ा तफ़सील आहिनि? नवाबशाह में पुरस्कार नमूने फौत थियल औरत वकील जो क़त्ल केस दाख़िल कयो वियो आहे। जी बिल्कुल ही ॿ ॾींहं अॻु में जेकी औरत वकील आहे रीमा कंवल, उनजो मुबैना तौर ते हिकिड़ो पुरस्कार नमूने फौत थियो, जंहिंखे रोड जो हादसो ॼणायो वियो हो ऐं उन खां पोइ उनजे वारसनि उनजे क़त्ल जो शक ज़ाहिर कयो ऐं वारसनि जे सख़्तु एहतजाज खां पोइ तालके थाणे नवाबशाह ते एडवोकेट जेकी औरत आहे रीमा कंवल, उनजे पीउ सलीम मस्तोई जे फ़रियाद ते 322 PPC तहत केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें हुन ॼाणायो आहे त हिन जो जेको अॻूणो मुड़ुसु हुयो साजिद भट्टी, उहो मुंहिंजी जेकी न्याणी आहे उनखे तशदुद कंदो हो, ज़हनी टार्चर कंदो हो, जंहिं खां हुन तलाक वरिती हुई ऐं तलाक खां पोइ हुनजा काग़ज़ ऐं कुझु ज़रूरी शयूं हुन वटि रहियल हुयूं, जंहिंखां पोइ हुनखे उन काग़ज़नि जे बहाने घुराए उनखे जेको आहे सो रोड जो हादसो ॾेई उनखे क़त्ल कयो आहे ऐं 322 PPC तहत जेको आहे सो केस दाख़िल कयो वियो आहे ऐं पुलिस तरफ़ां जेको आहे सो जांच शुरू कई वई आहे ऐं फ़िरियाद में ॼाणायो आहे सलीम मस्तोई त मुंहिंजी न्याणी जो जेको मौत थियो आहे उहो साजिद भट्टी पारां जिस्मानी ऐं ज़हनी टार्चर सबबु थियो आहे। उनजे करे केस दाख़िल करे मूंसां इंसाफ़ फ़राहम कयो वञे, जॾहिं त हिन जेके औरत वकील आहे उनजी अञा जेको पको मेडिकल सर्टिफिकेट आहे उहो न आयो आहे ऐं उन पके सर्टिफिकेट अचण खां पोइ वधीक जेको आहे सो ख़बर पवंदी त हीअ क़त्ल थी आहे या फौत थी आहे। जी वॾी महिरबानी ज़ुल्फ़िकार ख़ासकेली तफ़सील ॾियण लाइ।